मां अवां जो मेज़बान ख़ातिम कलोड़ो। मूंसां गॾु अॼु शामिल गुफ़्तगू आहे असांजो सीनियर जर्नलिस्ट घनश्याम दास। घनश्याम कराची जे सहाफ़त में हिकिड़ी अलॻि सुञाणप रखे थो ऐं हिन जो मक़ामी नेशनल ऐं बैन अल-अक़वामी जेके इशूज़ आहिनि उन ते पंहिंजी हिकिड़ी नज़र रही आहे। ऐं गॾोगॾु जेको आहे घनश्याम जॾहिं बि मूंसां जेके आहिनि ख़ादिमनि फुटी में प्रोग्राम कया आहिनि, जेका प्रेडिक्शन कई आहे उहा घणे भाङे जेका आहे सच साबित थी आहे। घनश्याम पाकिस्तान ऐं बैन अल-अक़वामी जेका सूरत हाल आहे उथल पुथल थिए थी पई, जंहिंमें तव्हांजी जेका आहे रूस ऐं यूक्रेन जी जंग हले पई। पाकिस्तान जे अंदरि जेका आहे वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु जेका आहे हटाइण जो माहौल जोड़ियो वञे पियो, जॾहिं त इहो बि चयो पियो वञे त जेको सऊदी अरेबिया आहे, यूरोपियन ब्लॉक आहे, अमरीकी ब्लॉक आहे, उहे नथा चाहिनि त पाकिस्तान में इन क़िस्म जी गवर्नमेंट हुजे जेका ख़ारजा पॉलिसी पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ रखे। ऐं ताज़ो वज़ीर आज़म जॾहिं रूस जो दौरो कयो आहे त अमेरिका नवाज़ जेके पाकिस्तान में मौजूदु माण्हू आहिनि या अमेरिका नवाज़ जेके बैन अल-अक़वामी मुल्क आहिनि उन्हनि में बि जेको आहे हिकिड़ो रड़ियूं कूकूं पइजी वियूं, दाहूं पइजी वियूं। ऐं इहो बि हिकिड़ो तसवर कयो पियो वञे त पाकिस्तान जे अंदरि जेको वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु बेतमादी जी रिथ आहे, इहो बि हिकिड़ो ज़ुल्फ़कार अली भुट्टो वारे गवर्नमेंट जे आसीन पियो थिए ऐं बैन अल-अक़वामी इस्टेब्लिशमेंट हिन जे पुठियां आहे। तो घनश्याम दुनिया जहान में छा पियो थिए, छा पियो ॾिसी जेको आहे रूस अंधो घोड़ो जेको पंहिंजी ताक़त जो इस्तेमालु करे थो यूक्रेन ते, उहो यूक्रेन जेको अमेरिका टेक ॾींदो आयो ऐं वक़्त ते भॼी वियो। हथु कढी वियो। अमेरिका हमेशह ईअं ई कंदो आहे, पंहिंजे मफ़ाद तहत हलाईंदो आहे ऐं पंहिंजे जॾहिं मफ़ाद निकिरंदा आहिनि हथु कढी छॾींदो आहे। जीअं पाकिस्तान में जेसीं ताईं हुननि जा मफ़ाद हुया, हाणे जॾहिं इमरान ख़ान वाज़ह चई चुको आहे त अमेरिका जे इशारनि ते असां बिल्कुलु बि न हलंदासीं, सो सॼो सारो ट्रैक बि हाणे पाकिस्तान जेको पंहिंजो मटाए छॾियो आहे। जंहिं सफ़र जेको रूस सां सदर आसिफ ज़रदारी जा बि तालुक़ात सुठा रहिया। हीअ त सिर्फ़ु मुख़्तसर दौरो हुयो, सदर ज़रदारी मुंहिंजे ख़्याल में हफ़्तो खनि हुयो, हफ़्ते खां वधीक टाइम जो हुयो उते जो दौरो। सो चवण जो मतिलबु हाणे जेका हींअर सूरत हाल जेका जुड़ी आहे, अपोज़िशन सिधी ॾिसो ई उनखे कंदी हिन जी तनक़ीद कंदी, उन्हनि खे मौज़ू खपे। बैन अल-अक़वामी जेका अमेरिका नवाज़ जेका आहे इस्टेब्लिशमेंट उन जूं बि के कारस्तानियूं कार फरमा आहिनि या ही प्योर पाकिस्तान जूं पंहिंजूं एजेंडा हुआ? पाकिस्तान में हाणे जेका सियासी सूरत हाल पोयां रही आहे, जीअं इमरान ख़ान आयो थी त उहा सूरत हाल यको ई रही आहे त जीअं हाणे जेका बि तनक़ीद थिए थी न, भली उहा ग़लति हुजे पोइ बि इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु जेको आहे न उहा सही साबित थिए पई। खान जा पंहिंजा पेर बि जेके आहिनि सुधरियल न आहिनि। छा यूक्रेन जी जेका सूरत हाल आहे उहा ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वञे ऐं यूक्रेन जी जंग खां पोइ सॼी दुनिया में जेको आहे कणिक महांगी थी वई आहे, सोन महांगो थी वियो आहे, डॉलर महांगो थी वियो आहे। यूक्रेन जे जंग खां पोइ पेट्रोल महांगो थी वियो आहे। स्टॉक एक्सचेंज एशिया जूं हुजनि या यूरोप जूं हुजनि या सॼी दुनिया, इवन रूसी जेको सिको आहे उहो पिणु जेको आहे किरी रहियो आहे। त रूस जे जंग जा दुनिया ते मुआशी असर कहिड़ा था पवनि? ॾिसो हाणे पूरे यूरोप खे तक़रीबन यूक्रेन पेट्रोल ॾींदो आहे, जंहिंजो हिकिड़ो आइलैंड आहे उते तक़रीबन पेट्रोल या गैस वग़ैरह निकिरनि थी, मैदनियत आहे उतां जी, उहा पूरे यूरोप में उतां जेका सभु ईंदी आहे। हाणे उन ते 2015 में उन रूस कंट्रोल कयो उन ते। बाक़ी जेका यूक्रेन जो कुझु हिसो हींअर जेको फतह कयो आहे उहो हुयो, उते बि अलहदगी पसंद हुया यूक्रेन में, जेके हुन जा रूस नवाज़ हुया। रूस जी मदद सां हुननि जे यूक्रेन जे हुकूमत ख़िलाफ़ु या एस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ु उहे विढ़िया। अॼु उहो हुननि फतह करार ॾिनो इलाइक़ो। हाणे ॾिसो पेट्रोल खे जेको वञे पियो होॾे यूरोप, सिधी ॻाल्हि यूरोप पूरी दुनिया ते कंट्रोल आहे उन्हनि जो, यूरोपियन जो, उहो त सिधी ॻाल्हि उन ते असरु पवंदो त पोइ हर शइ महांगी थींदी, डॉलर छा कंहिंजो बि करेंसी वधंदी कोन। लड़ाई दौरान जेको यूक्रेन जो सदर आहे उनजो हिकिड़ो वीडियो पैगाम जारी थियो आहे जंहिंमें यूरोप जे पंहिंजो हुकुमरान सां बि मुखातिबु आहे ऐं उन जेको आहे अपील कई आहे त मूंखे फ्लाइट जी न पर हथियारनि जी ज़रूरत आहे। उन सॼे वीडियो पैगाम में पंहिंजो असांजे नाज़रीन खे ॿुधायो त यूक्रेन जे सदर छा फरमायो आहे ऐं उन जा असरात ऐं जेके यूक्रेन जे अवाम ते कहिड़ा पवंदा, दुनिया ते कहिड़ा पवंदा, आलमी ज़मीर जेको आहे उहो किथे? यूक्रेन जे सदर जेको पंहिंजो मैसेज मोकिलियो उहो पंहिंजे ख़ुदि एतमादी बहाल करण लाइ पंहिंजे अवाम में
पाण फ़ौजी थी निकितो आहे ॿाहिरि उन जा इवन इहो ॿुधाइनि पिया त रेसलर बि अदाकार बि जंगी सामान खणी ॿाहिरि निकिता आहिनि विढ़ण लाइ। हालांकि हू नंढिड़ो हिकिड़ो मुल्क आहे, एतिरो उन वटि एतिरो फ़ौजी सामान न आहे। हाणे रूस उन खां 100 गुना वधीक ताक़तवर आहे। उन जे ख़िलाफ़ हुनजो एतमाद विढ़े थो, उनजी ख़ुदि एतमादी विढ़े थी। इहा उन में वॾी बहादुरी जो बहादुरी जेको चइजे। एलिमेंट आहे ऐं उहो ॾिसो हाणे उहो दोखो खाइण खां अमेरिका जो दोखो खाइण खां पोइ जेको उन्हनि सबक़ु सिखियो त हाणे घनश्याम साहब असां ॾिसूं था त वियतनाम में अमेरिका खे जेके हिन लोह जा चणा चबाया विया, घुरघोरिला तहरीक अंग्रेज़नि जी जेका बर्तानिया अंपायर हुई उनखे लोह जा चणा चबाए छॾिया। ताज़ो जेको तालिबान अमेरिका खे शिकस्त ॾेई भॼाए छॾियो आहे। ऐं हाणे तव्हां सम्झो था यूक्रेन जे तौरीक़ आबादी जे लिहाज़ खां ऐं ताक़त जे लिहाज़ खां कमज़ोर आहे त रूस सां को अपसेट करे सघे थो छा? जंहिं तरीक़े जंहिं स्प्रिट सां विढ़नि था पिया जेके यूक्रेनी या उन्हनि जो जेको हौसलो आहे, जेको उन्हनि जो आइडियोलॉजी आहे। ॾिसो हाणे उहा चवंदा मरण मारण जी ॻाल्हि ते बीठा आहिनि। हुननि जो जेकॾहिं ॾिसूं पिया न यूक्रेन जो सदर जीअं ॿाहिरि निकितो आहे ऐं उन सां गॾु अवाम बीठल, उन सां गॾु एस्टेब्लिशमेंट बीठल आहे, टोटल उन्हनि जो जेको सो इदारा गॾु बीठल आहिनि। उहे मरण मारण ते आहिनि त UN उन टाइम हिननि खे रूस खे अपील बि कई त तव्हां जेको सो हथियार फिटा कयो। वज़ीर आज़म जेको दौरो कयो आहे हिननि हालतुनि में जॾहिं अमेरिका खे पाकिस्तान जे ताउन जी ज़रूरत आहे त उन में पाकिस्तान जो रूस जो दौरो कयो आहे पाकिस्तान जे वज़ीर आज़म, त इन जा दुनिया जे सफ़ारती ऐं पाकिस्तान जे ख़ारजा पॉलिसी ते जेके आहिनि कहिड़ा असर पवंदा? ॾिसो रूस जो सपोर्टर आहे चीन, ऐं चीन आहे असांजो दोस्त। हाणे जेसीं ताईं तव्हां पाड़ेसरियुनि सां तव्हांजा तालुक सुठा न आहिनि, जीअं अफ़गानिस्तान सां तव्हां भले चओ था त जंग में भॼी विया आहिनि, इहे भॼी न आहिनि विया, इहे छॾे विया आहिनि हथियार एॾा सारा, इहे पाकिस्तान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थींदा ऐं थियनि बि था। FC ते जेको हमिलो थियो उन में उहे साॻिया हथियार हथाया आहिनि जेके हीअ चवनि पिया त जेके छॾे छो विया आहिनि ऐं इन्हनि जे फ़ाइदे में। सो चवण जो मतिलबु हीअ सभु कुझु बि कोन, हीअ ड्रामो हुयो। अमेरिका जा थिंक टैंक आहे, उन वटि वॾा इदारा आहिनि, उन वटि वॾो ख़्यालु आहे, दुनिया ते राज कंदे मुल्क आहे, उहो यकीननि सोचे सम्झे त निकितो हूंदो। अच्छा, पाकिस्तान जा जेके शागिर्द आहिनि या ॿिया पाकिस्तानी यूक्रेन में जेके फाथल आहिनि उते आहिनि, उन्हनि जी ताज़ा तरीन अपडेट छा आहे? जीअं इमरान ख़ान ताज़ो जेकॾहिं रूस जो उन यूक्रेन जे दुश्मन मुल्क जो दौरो कयो आहे त यकीननि हुननि जी, असांजा भले सिफ़ारतखानो हुजे पर हुकूमत उन्हनि जी हूंदी न, तावन हू केतिरो कंदी हुकूमत सिफ़ारतखाने सां पाकिस्तानी सां? पाकिस्तान त न आहिनि, हू त यूक्रेन आहिनि जेको असां हुनजे दुश्मन मुल्क सां हथु मिलाइण विया आहियूं। सो ॾाढो मुश्किल आहे, उन्हनि जी ख़ैरु घुरूं था असां सभु उहो सही सलामत वापसि मोटनि, ऐं इहा ई दुआ आहे। अच्छा घनश्याम, हाणे अचूं था मुल्की सतह ते त PTI गवर्नमेंट जेका आहे उन जे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी तयारियूं हलनि पियूं, ऐं गॾोगॾु सिंध खां पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च इस्लामाबाद लाइ जेको आहे तयारु बीठो आहे पंहिंजे पेरनि ते, ऐं गॾोगॾु PTI जो जेको हुकूक सिंध लॉन्ग मार्च आहे उहो घोटकी जे सरहद ते जेको आहे तयारु बीठो आहे। सरहद घोटकी, ॾैरकी, कमू शहीद, हिते कैंपूं आहिनि, सखर में जेको आहे शानदार हिकिड़ो पंडाल सजायो वियो आहे। त हीअ जेको लॉन्ग मार्च जो जेको गेम हले पई, उन मंज़र छा आहे, पस मंज़र छा आहे उनजो? ॾिसो पीपल्स पार्टी खे जेकॾहिं इमरान ख़ान खां का तकलीफ़ हुई या उन्हनि जो अवाम लाइ तकलीफ़ हुई त हू PDM जो साथ न छॾिया। अच्छा, उहो ॾिसो PDM अञा ताईं आहे, PDM हिननि सां हथु मिलण लाइ बि तयारु आहे त तव्हां गॾिजो इमरान ख़ान जो तख़्तो हूंदो कयो। हाणे ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी सची छो न आहे? पीपल्स पार्टी इवन सिंध में छा कयो आहे? कुझु न आहे कयो। इहो पावर छो ॾेखारण लाइ हिक ॿिए जे ख़िलाफ़ ई मार्चूं कनि था, बाक़ी ही अवाम जे मफ़ाद में ॿई मार्चूं न आहिनि। अच्छा, तव्हां सम्झो था त ॿई जेके आहिनि पंहिंजे पंहिंजे सर्वाइवल जी जंग विड़ी रहिया आहिनि ऐं पंहिंजो पंहिंजो फेस सेविंग वठी रहिया आहिनि, त जेकॾहिं ईंदड़ वेझे मुस्तक़बिल में का इलेक्शन थिए थी त उन में थोरो एक्टिविज़म हुजे। पार्टी जी जेको लॉन्ग मार्च आहे या PDM जो लॉन्ग मार्च आहे उन जी फूकणे मां हवा कढण लाइ जेको PTI जो लॉन्ग मार्च आहे उहो केतिरे हद ताईं कामयाबु थींदो, मीडिया ते केतिरो स्पेस वठी सघंदो, ध्यानु छिकाइण में केतिरो कामयाबु थींदो? ॾिसो PTI मुंहिंजे ख़्याल में सिंध में उहो जेको सो पतो खे ॾिन सघंदी जेको हू सोचे सम्झे लथा आहिनि, उहा हुननि जी ग़लती आहे।
ॾिसो पीपल्स पार्टी हिते हुकुमरान आहे, मशीनरी बि हुननि जी यकीननि। हाणे हिकिड़ो त इमरान ख़ान जी हुकूमत यानी PTI जी हुकूमत आहे, त हुन सत्यानाश करे छॾियो पूरे मुल्क जो। आवाम में कावड़ ऐं क्रोध आहे, आम माण्हू हुन सां गॾु बीह नथो सघे PTI सां गॾु। सो इन्हनि जो लॉन्ग मार्च घणे क़दुरु कामयाबु न आहे, जेको सिंध में हिननि जेको सोचियो आहे। मूंखे नथो लॻे त ही पावर शो मचाए वञनि तहरीक इंसाफ़ वारा। जे मचाए विया त ईअं सम्झो सिंध में हिन लाइ वॾो ख़तरो आहे पीपल्स पार्टी। महमूद कुरैशी जो स्टेटमेंट आयो आहे त असां सिंध में जेको आहे जेका 15 सालनि जी करप्शन आहे, 15 सालनि जी जेका ग़ुलामी जा ज़ंजीर जेके आहिनि अवाम खे पियल, उहे टोड़ण पिया वञूं। ऐं पीपल्स पार्टी जो मुतबादिल जेको आहे ॾियण लाइ मां पंहिंजो सिंध वञा पियो। इहो बसि हिकिड़ो पॉलिटिकल स्टेटमेंट आहे या इन उहो सिर्फ़ु स्टेटमेंट आहिनि जी, ॿियो कुझु बि करे कोन सघंदा। मीडिया ते रुॻो बयानबाज़ी करणु आहे, साईं पंहिंजो कमु करे त भलो आहे। जी व्यूअर्स, असांजे सीनियर सहाफ़ी दोस्त घनश्याम दास जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिं पाकिस्तान जी सफ़ारतकारी, रूस ऐं यूक्रेन जी जेको जंगी सूरत हाल, अमेरिकी लाबी जो स्टैंड पॉइंट सां गॾोगॾु पाकिस्तान में जेका अदम एतमाद जी सूरत हाल आहे उन ते, ऐं गॾोगॾु हुन पंहिंजे PTI ऐं पीपल्स पार्टी जा जेके लॉन्ग मार्च थी रहिया आहिनि उन ते ख़्यालनि जो इज़हार कयो। असांजी हीअ ॻाल्हि ॿोल अगरि तव्हांखे पसंदि अचे, असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं खादिम इंफो TV खे वधि खां वधि जेको आहे व्यू कयो, त जीअं असां जेको आहे घणे खां घणे पंहिंजे दोस्तनि ताईं हीअ जेका इंफॉर्मेशन आहे, हीअ जेका मालूमात आहे, हीअ जेको असांजो नुक़्ते नज़र आहे उहो पहुचाए सघूं। पंहिंजो ऐं पंहिंजे दोस्तनि जो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।